ये त अल्लाह मौक़ा ॾिना रमज़ान शरीफ़ वञे थो न वाह गुज़रियो अॼु राति 26 जी राति का गुज़रदे देर भी थी रोज़ेदारनि जा बि ॾींहं गुज़री विया बेरोज़ातनि जा बि पर भला ॾींहं उन्हनि जा जिन रोज़ा रखिया बेरोज़ातनि जा भला ॾींहं न अथव वरी ईद जी जहिड़ी तकड़ बेरोज़ातनि खे आहे रोज़ेदारनि खे न आहे रोज़ेदार चवनि था त 30 पूरा थियनि ऐं वरी बेरोज़ात हाणे बि चवनि था त हे बि 29 थींदव ॿ थिया आहिनि अॻे ईद करण जी तयारी मां सां हिकिड़ो दर्ज़ी चए पियो चएसि माण्हू मथो ई खाई हाणे त हे बि 29 थींदो ओ अवा अल्लाह सभिनि जा रोज़ा क़बूल फरमाए आमीन तरावी नमाज़ जी तरावी हाँ क़बूल फरमाए अर्ज़ कयुमि अचो अल्लाह जे क़ुर ॾे मां तव्हांखे अल्लाह जे क़ुर खां ॻाल्हियूं पुछा करींदुमि मुंहिंजो बि मौज़ू इहो हूंदो आहे हर ॻाल्हि पुछूं अल्लाह जे क़ुर खां अर्ज़ कई साईं मुंहिंजो मालिक इशा जी निमाज़ न पढ़ंदो आहे अथव ॻाल्हि यादि हा की न विसरी वई तव्हां खां न बि साईं मालिक खे सॾु कयो हेॾे आहे तुंहिंजी उठ दान ॾिनी आहे तूं इशा जी निमाज़ न पढ़ंदो आहे चइसि ॻाल्हि सही आहे वाइदो कर अॼु खां बाद इहा निमाज़ पाबंदी सां पढ़ंदे चइसि वाइदो आहे मां पाबंदी सां पढ़ंदुमि न बि साईं उठ सां ॻाल्हाए उठ तुंहिंजे मालिक मां मोहम्मद सां वाइदो कयो आहे अॼु खां बाद इहा निमाज़ बि पाबंदी सां पढ़ंदो हर कतादा चए थो ॾिठुमि उठ वरी टहक ॾींदो खिलंदो खिलंदो अॻिते हलियो वियो ऐं कदादे साईं जी रिवायत आहे थोरो अॻे हलियासीं त वॻु उठनि जो अचे पियो थींदो आहे न बा वॻु हितां जे इलाइक़े में चीज़ल शाह जो वॻु मशहूरु आहे मालिक अॻियां अॻियां अचे पियो मालिक जी जॾहिं नबी से ते नज़र पई त डुकी आयो साईं मां तव्हां ॾे दां खणी आयो आहे कंहिं ते हिन उठ ते दां खणी आयो आहे उते उठ मालिक ते दाही हिते वरी मालिक उठ ते दाही फरमायो कहिड़ी दां अथसि चइसि उठ अहिड़ो आहे ॿियनि उठनि सां विढ़ंदो आहे कंहिंखे चिंबा कंहिंखे धोधा फोड़ा आणे कंहिंखे चक विझे कंहिंखे वठी करे हेठों करे विहंदो आहे मां त विड़ी विड़ी थकिजी पियो मुड़े ई कोन थो अमां उठ सां ॻाल्हायो छो थो ईअं ज़ुल्म करे न बि साईं अशदांग जो इशारो कयो उठ डुकंदो डुकंदो गिची डिघी कंदो न बि साईं जे क़दमनि ते अची गिची रखी अथई चओ त मुंहिंजे सुहिणे साईं खे उठ बि सुञाणींदा चओ मुंहिंजे सुहिणे साईं खे उठ बि पर अबा हे त सियाणो उठ आहे ॿियनि सां विड़े थो चरिया उठ बि नबी साईं खे सुञाणींदा हा अंसारी साहिब बि डुकंदो आयो साईं मुंहिंजो उठ चरियो थी पियो आहे माण्हू खे चक विझे थो विड़े थो हाणे बि हिकिड़ी जॻह में बंदि कयो अथमि साईं खे 5-6 साह बि ॾियो इनखे वठी करे नाके ॾींहुं हणूं साईं जन फरमान था 5-6 न मां मोहम्मद अकेलो थो हलां साईं मतां को तव्हांखे ॾुख न ॾे फरमान था ॾेखार इशारो कयईं हिन जॻह में बंदि कयो अथमि नबी साईं दरवाज़ो खोलियो चिरे उठ जी जॾहिं नबी साईं जे पाक चेहरे ते नज़र पई अखियुनि मां पाणी वही आयसि गिची डिघी कंदो कंदो अची नबी साईं जे क़दमनि ते रखी अथई पाण फरमायो काॾे वियो अंसारी साहिबी चयोसि त नाके ॾींहुं खणी अचे जो चरे उठ बि मां मोहम्मद खे सुञातो आहे हाणे उठ नबी साईं जे क़दमनि ते गिची रखूं बीठो आहे साईं जन फरमा थो त तुंहिंजे मालिक दाह ॾिनी आहे ॿियनि उठनि सां विढ़ंदो आहे छो तूं विढ़ंदो आहे छो कंहिंखे ॾुख ॾींदो आहे छो कंहिंखे तकलीफ़ ॾींदो आहे अल्लाह नाराज़ थींदो आहे अबा को कंहिंखे ॾुख ॾे को कंहिंखे ईज़ा ॾे अल्लाह नाराज़ थींदो अथव अल्लाह कावड़ो अथव न ॾियो कंहिंखे ॾुख न ॾियो कंहिंखे ईज़ा मदीने शरीफ़ में सुहिणे अरबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुहमानी जी निमाज़ पढ़ाई अल्लाह तव्हां सभिनी खे मके मदीने जी ज़ियारत कराए ज़ोर सां तव्हां आमीन चओ अञा बि दिलि सां आमीन चओ मां बि तव्हांखे दिलि सां दुआ कयां थो इन जे करे जो 2 महीननि खां बि घटि ॾींहं थींदा मां 9 ॾींहं मदीने शरीफ़ में 8 ॾींहं मके शरीफ़ में रही आयो आहियां तव्हांखे बि दुआ थो कयां अल्लाह तव्हांखे बि मको मदीनो ॾेखारे वञो अबा रहमत उते अथव बरकत उते अथव
नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको मक्के शरीफ़ में अचे मस्जिद में एक नमाज़ पढ़ंदो अल्लाह उनखे लख नमाज़ जो सवाब ॾींदो। ॾींहं में जे 5 नमाज़ा पढ़े तो 5 लख नमाज सवाब थी वञे। अञा हिकिड़ी ॿी बि तव्हांखे मां ॻाल्हि अर्ज़ु कयां, हिन दफ़े न अॻियनि किन दफ़नि में हिकिड़े मौली साहब मक्के शरीफ़ में मूंसां ॻाल्हि कई, चईं असां सुबुह जे वक़्त में हिकिड़े उस्ताद जे आॾो अरबी किताब जो सबक़ु काबे जे साम्हूं मस्जिद हराम में वठंदा आहियूं। हिकु ॾींहुं सुबुह जो असां वियासीं, उस्ताद किताब बंदि कयो, खोले ई न पियो। साईं सबक़ु पढ़ायो, चे पोइ पढ़ायांव थो, पहिरियों तव्हांखे ख़ुशख़बरी ॾियां। चयोसीं साईं कहिड़ी ख़ुशख़बरी? चे राति मां काबे जो तवाफ़ कयो, वरी नबी साईं ते 100 दफ़ा सलाह सगोरी पढ़ी, सुम्ही पियुमि, निंड अची वई, निंड में सुणे अरबी साईं जी ज़ियारत नसीब थी वई। अबा नबी साईं जी ज़ियारत थींदी अथव। मतां को गुनाहगार चए त मां गुनाहगार आहियां, मूंखे कीअं ज़ियारत थींदी? अबा का नेकी जो कमु हिकिड़ो क़बूल पइजी वञे न, नबी साईं जी ज़ियारत थींदी अथव। इहो मां तव्हांखे सर्टिफिकेट ॾियां थो। मुंहिंजे ॻोठ जो वाक़ियो आहे, मस्जिद जे आॾो हमरा मूंसां ॻाल्हि कई, चई साईं मां कराची वियो हुउमि भैंस कॉलोनी मेंह वठणु। जॾहिं वाड़े में वियुमि ॾिसां त मथे कुंड में छिके में क़ुरान शरीफ़ रखियो आहे, चोलियूं अथसि पर मिटी में भरियो पियो हो। मां जल्दी में वुज़ू करे क़ुरान शरीफ़ लाए चोलियूं सफ़ा कयमि, क़ुरान शरीफ़ सफ़ा कयमि। वरी मां पढ़ियलु कोन हुउमि, पोइ सिटनि ते आंगुर रखी बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम बिस्मिल्लाहिर रहमान पढ़दे पढ़दे 15 सिपारा मां ईअं पढ़िया, वरी सफ़ा करे मथे रखी छॾियमि। रात जो सुम्हियो पियो हुउमि, निंड में मूंखे सुणे अरबी साईं जी ज़ियारत नसीब थी वई। ऐं नबी साईं मूंखे ईअं फरमायो, अॼु मुंहिंजे क़ुरान जी सफ़ाई कई थी, इन जे करे मां मुहम्मद तोखे पंहिंजी ज़ियारत कराई आहे। कंहिं बा हिकु नेकी जे कम जे करे बि नबी साईं जी ज़ियारत थींदी आहे। उस्ताद चयो त मूंखे नबी साईं जी ज़ियारत थी, ऐं नबी साईं फरमात सुबुह जेके शागिर्द अचनि न, पहिरियों सबक़ु न ॾिजानि, इहा ख़ुशख़बरी ॾिजानि त जेको काबे शरीफ़ जे चौधारी मस्जिद हराम जे दीवारनि जे अंदरि हिकु नमाज़ पढ़ंदो न, अल्लाह उनखे 1 लख न पर उनखे 70 लख जे नमाज़ जो सवाबु ॾींदो। केॾो सवाबु आहे। ऐं नबी साईं फरमाइनि था मदीने शरीफ़ अचो, मां मुहम्मद जी मस्जिद नबवी में 1 नमाज़ पढ़ो, अल्लाह तव्हांखे 50,000 नमाज़ जो सवाबु ॾे। वञो ॿेली मके मदीने, रहमत उते अथव, बरकत उते अथव। अर्ज़ु पे कयुमि, नबी साईं मदीने शरीफ़ में सोमाणी जी नमाज़ पढ़ाई। नमाज़ पढ़ाए साईं जन ऐलान फरमायो, कहिड़ो? फरमायो त सुभाणे मां मुहम्मद जी तयारी आहे, मां मके शरीफ़ वेंदुमि, उम्रो कंदुमि। जेको बि मां मुहम्मद सां गॾु हलंदो न, अल्लाह उनजो उम्रो क़बूल करे छॾींदो। साहबा किराम ॿुधो त सॼी राति ख़ुशी में मापिया ई न, तयारी में लॻी विया। सुबुह थी नमाज़ ते आया त इहराम ॿधी करे आया। साईं जन सुबुह जी नमाज़ पढ़ाई, सलाम फेरियो, नज़र कयूं त सभिनी खे इहराम ॿधो पियो आहे। सभई हलंदव? चयोसीं अहिड़ो मौक़ो को ॿियो? साईं जन असाब सुफ़े जे धिके ते मथे चढ़ी करे फरमाइनि था, सभु मां मुहम्मद सां हलो, पर उहो मां मुहम्मद सां गॾु न हले जंहिं पंहिंजे पाड़े वारे खे ईज़ायो आहे। जंहिंखां पाड़े वारो नाराज़ आहे, मां मुहम्मद बि नाराज़ आहियां, मुंहिंजो अल्लाह बि उनखां नाराज़ आहे, उहो मूंसां गॾु न हले। साईं ऐलान कयो, हिकिड़ो माण्हू ॿाहिरि निकिरी बीठो, साईं सॾु हेॾे आहे, पाड़े वारे खे ईज़ायो थी? साईं ईज़ायो अथमि। कीअं? चई साईं अधु राति जो वक़्तु मां घर सुम्हियो पियो, मूंखे पेशाब लॻो, घर जे दरवाज़े खां निकितो, पेशाब ज़ोर भरियो, सम्झुमि त वही वेंदो, लटा ख़राबु थींदा, जान ख़राबु थींदी। पोइ पाड़े वारे जे घर जे दीवार जे पाड़ में पेशाब कयो त में इहो पाड़े वारे खे ईज़ा ॾिनो आहे। साईं जन फरमाया था इहो बि त वॾो ईज़ा आहे, बदबू थी हूंदी, हवा घुली हूंदी, हुन जे हर घर जे भाती ताईं पहुती हूंदी, सभिनी खे तो ईज़ायो। पाड़े वारा तोखां नाराज़, मां मुहम्मद बि नाराज़, त मुंहिंजो अल्लाह बि तोखां नाराज़ आहे। हाणे वञी फ़ैसिलो कयो, पाड़े वारे घर जे दीवार जे पाड़ में पेशाब करण खे नबी साईं एॾो ईज़ा सॾियो आहे। अॼु मुस्लमान खे केॾा ईज़ा वठो ॾे।
केॾा ॾुख ॾे थो परवाह ई न आहे। नबी साईं फरमा तूं मूंसां गॾु न हल, रोई पियो। वञ पाड़े वारे खे राज़ी करे आ, वियो राज़ी करे मोटी आयो। पाड़े वारो बि वरतियूं आयो। साईं जन पाड़े वारे खां पुछा कई राज़ी आं? साईं मां राज़ी आं। पाण हाणे तूं मूंसां गॾु उमिरि ते हल, ॿेली न कंहिंखे ईज़ा ॾियो, ॾुख न ॾियो। नबी साईं उठ सां ॻाल्हायो, उठ ॿियनि खे ईज़ा न ॾिबो आहे। वाइदो कर अॼु खां बाद कंहिं उठ सां न विढ़ंदे। हुन वाइदो कयो। नबी साईं मालिक सां ॻाल्हायो, तुंहिंजो उठ वाइदो कयो आहे अॼु खां बाद में कंहिंसां बि कोन जेको आहे त विढ़ंदो। नबी साईं फरमा था छो त उठ बि मां मुहम्मद खे सुञातो आहे।